सिंध में एंटी टाइफाइड मेगा मुहिम में करप्शन जो इंकिशाफ 227 सुपरवाइज़रनि जी लिस्ट जाली निकिती। ख़बर मूजिब ज़िले सेंट्रल कराची में API खे मोकिलियल 227 सुपरवाइज़रनि जी लिस्ट जाली निकिती। फ्राम कयल लिस्ट में शामिल माण्हुनि जे बैंक अकाउंट्स ट्रांसपोर्टेशन की मद में कुल 3,88,80,000 रुपया मुंतकिल थियणा हुआ। रक़म की मुंतकली का अॻु हिकु रिपोर्ट में इंकिशाफ थियो त API खे मोकिलियल 227 माण्हुनि जी लिस्ट में सिर्फ़ 11 सुपरवाइज़र शामिल आहिनि। ॿियनि जो टाइफाइड ख़िलाफ़ मुहिम सां को बि वास्तो ई नाहे। अहिड़ी रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ API अदायगियूं रोके छॾियूं। अहिड़ी रिपोर्ट ते सिंध जी सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेटू वाक़े की जांच कराई त इहो मालूम थियो त 227 सुपरवाइज़रनि खे रिपोर्ट कयो वियो, जिन में 216 गैर लाॻापियल माण्हू सुपरवाइज़र करार ॾिना विया आहिनि जेके फील्ड में मौजूद न हुआ। अहिड़े मामले जी वधीक जांच जारी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।